ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजो आत्मा जो ये शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठी ॿार बाबा असांखे चवंदा आहिनि कि जीवन में सदा असांखे सर्व कर्म कंदे हुए बि सर्व बंधननि सां न्यारो रहणो। सर्व बंधननि सां न्यारो रहण लाइ बाबा अॼु चवनि था कि सदा न त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे कर्म करो। जीवन में असांखे त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे कर्म करो, अर्थात हर कर्म करण खां पहिरियों, हर बोलण खां पहिरियों, हर संकल्प करण खां पहिरियों बि असांखे न आदि मध्य अंत सोचणो भी। अगरि इहो मां वीचार करां थी, अगरि इहो थी वियो त हुनजो परिणाम छा थींदो। अगरि मां इहो बोल चवां थी त अगरि उहो सची में थी वियो त हुनजो परिणाम छा थींदो। अॼु मां इहो कर्म मज़ाक मज़ाक में माण्हू करे थो न। अॼुकल्ह माण्हू सेल्फी ठाहींदो न मोबाइल में, कुझु न कुझु ठाहींदो रहंदो आहे। पोइ टेढ़ो मेढ़ो थींदो आहे त अहिड़ो टेढ़ो थींदो आहे कि खाई में ई किरी पई, है न। त इहे असांखे न अॼुकल्ह इंसान सोचे सम्झी करे नथो करे। असां सोचूं था कि काश हीअं थी वञे, काश मां बि हीअं करां, हीअं थिए। अगरि जो असां सोचूं था उहो थी वञे त हुनजो परिणाम छा थींदो, है न। हुनजो परिणाम छा थींदो। माण्हू बिना सोचे सम्झे कुझु बि सोचणु लॻी वेंदो आहे न। अॼुकल्ह माण्हू टीवी मोबाइल ॾिसनि था, मूवियूं ॾिसनि था। तव्हां ॾिसो कोई बि मन में वीचार फालतू अचे थो त हुन में केॾी कहानी थी ठही वञे, जीअं त असां हुन ई कहानी में ई बिज़ी आहियूं। मथो भारी थी वेंदो न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि हर समय ख़ुदि खे चेक कंदा रहो। जीअं ॿार खे चेक कंदा आहियूं न, ॿार काॾे वियो, नंढो वॾो हर हिक खे अॼुकल्ह माण्हू हर हिक जी इंफॉर्मेशन रखण में, नंढनि ॿारनि जी त रखणी पवंदी आहे, पर अॼुकल्ह वॾनि ॿारनि जी बि माण्हू हर जॻह इंफॉर्मेशन रखे थो, छा थो करे छा नथो करे, किथे आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कुझु बि कर्म करो त सोचे सम्झी करो। ईअं न जॾहिं मर्ज़ी आई कुझु बि करे छॾियो, कुझु बि ॻाल्हाए छॾियो, है न। लेकिन असां कंहिंसां छा था ॻाल्हायूं, कहिड़े समय कहिड़ी ॻाल्हि चइणी खपे, हुनजो परिणाम छा थींदो। ऐं इहो बि सोचो साम्हूं वारो इहे शब्द ॿुधण ते हुन में ताक़त आहे। असां त कंहिंखे कुझु बि चई छॾंदा आहियूं, लेकिन अॼुकल्ह न माण्हू असांजे शब्दनि खे उल्टो बि खणी वठंदा आहिनि, या एतिरो उल्टो खणी वठंदा आहिनि कि माण्हू सोचंदा आहिनि अरे मूंखे हीअं थी चए।
असां त हुनखे सम्झाइण लाइ चयोसीं, लेकिन कई कई एॾा सेंसिटिव माण्हू हूंदा आहिनि, भले ई कंहिंखे बि कुझु चईंदा उन्हनि में उन्हनि खे फ़र्क़ु न पवंदो, लेकिन अगरि हुननि खे कोई कुझु चई छॾंदो आहे न त हुन नंढी सी ॻाल्हि जो अलाए कहिड़ो अर्थ कढी करे अलाए छा करे बि ॾींदा आहिनि। पोइ माण्हुनि खे चईंदा आहिनि कि हिन मूंखे हीअं चई न तॾहिं मां हीअं कयो। पोइ असां कंहिंखे कंहिंखे एक्सप्लेनेशन ॾियूं कि मां हीअं न चयो, हीअं चयो। कई माण्हू तव्हांजी सोच खे, तव्हांजे बोल खे सही रीति खणंदा आहिनि, लाइट रीति खणंदा आहिनि। कई माण्हू लाइट खणंदा आहिनि। असां कंहिंखे कोई ॾाढी वॾी सीरियस ॻाल्हि हूंदी आहे, सीरियस त कोई ॻाल्हि कोन्हे, ॾिस हिते सभु ड्रामो था खेॾनि, है न। माण्हू हर हिकु ॻाल्हि खे सीरियस खणी वेहींदो, न सीरियस कोई ॻाल्हि कोन्हे। कोई शरीर छॾे हिन में बि छा आहे जो, है न। हर हिकु शरीर छॾंदो ई आहे। ॾिसो अॼुकल्ह माण्हू देखा देखी में सभु करे थो न। माण्हू देखा देखी में सुठा कपिड़ा पाए थो, देखा देखी में फैशन करे थो, देखा देखी में ॿारनि खे पढ़ाए थो, देखा देखी में अॼुकल्ह जेको मेकअप कंदा आहियो उहो छा पंहिंजे शरीर जे लाइ सुठो आहे? बिल्कुलु बि सुठो न आहे। लेकिन माण्हू देखा देखी में मेकअप बि करे थो, मथे ते मेहंदियूं बि लॻाए थो, कपिड़ा बि एॾा फटल फटल पाए थो, ॿारनि खे एॾो ॿाहिरि पढ़ाइण बि मोकिले थो। पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, असां वटि एतिरो पैसो आहे, असांजो ॿारु एतिरो पढ़ी सघंदो आहे, असां एतिरो मेकअप करूं त असांजो शरीर कई बार शरीर एक्सेप्ट बि न कंदो आहे। लेकिन माण्हू चवंदा आहिनि न शादी में वञंदा आहियूं त थोरो त करूं। अरे जॾहिं तव्हांखे रिएक्शन थी थो वञे, तव्हांजी स्किन खे सूट नथो करे, त स्किन ज्यादा ज़रूरी आहे या शादियुनि में मेकअप ज़रूरी है न। पोइ हुन खां पोइ माण्हू खे बीमारी थिए, पोइ हुन में बि चओ कोई ॻाल्हि कोन्हे, है न। अगरि असां देखा देखी में सभु कुझु करूं था, मेकअप आदि खाइण पीअण ॿारनि खे पढ़ाइण, पोइ अगरि कोई बीमारी थिए त हुन में बि सोचो न, अरे हुनखे बि त थियो हुयो, मूंखे थियो त छा थियो, हिनखे बि लाइट खणो। हिन करे बाबा असांखे चवनि था हर ॻाल्हि खे, जॾहिं तव्हां ॿियनि खे ॾिसी करे सभु कुझु करो था त ॿियनि खे बि त हार्ट जी बीमारी थिए थी, ॿियनि खे बि त किडनियुनि जी बीमारी थिए थी, ॿियनि खे बि त इहो सभु थिए थो, त तव्हांखे थी वियो त छा वॾी ॻाल्हि आहे, या तव्हांजे संबंधियुनि खे थी वियो त छा वॾी ॻाल्हि आहे। हिन दुनिया में ई रहनि था न। हुनजो पुटु पढ़ी करे फेल थी वियो, तव्हांजो थी वियो त छा वॾी ॻाल्हि आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। थींदा आहिनि, फेल बि थींदा आहिनि, पास बि थींदा आहिनि। हुननि जो ॿारु नंबर 1 अची वियो त मुंहिंजो बि अचे न, हुनजो ॿारु हीअं थी वियो त मुंहिंजो बि थी वियो त छा वॾी ॻाल्हि आहे। हिन करे देखा देखी में वञो ई न। जॾहिं देखा देखी में वञो त पूरो वञो, अधु न वञो। देखा देखी में जॾहिं हूअ ईअं करनि था त हुनखे बि हार्ट जी बीमारी थी वई, हिनखे बि थी वई, त पोइ रोइण त दुखी थियण बसि ख़तमु। तंहिंजे करे बाबा चवनि था कि ॾिसो दुनिया में कोई सीरियस ॻाल्हि न हूंदी आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, सभु ॻाल्हियूं कॉमन ई आहिनि। कलयुगी दुनिया आहे, कलयुगी दुनिया में बि कोई कूड़ थो ॻाल्हाए, कोई छा थो करे, कोई छा नथो करे, सभु नॉर्मल आहे। जी आहे ही दुख जी दुनिया। जेसि ताईं मनुष्य आत्मा खुदि विकारनि खे न छॾंदो, तेसि ताईं असां ॿियनि खे उंगली उठाए करे चइण जे लाइक़ु ई न आहियूं। असांखे कोई अधिकार ई न आहे, चाहे माउ पीउ छो न हुजनि, चाहे गुरु संत सन्यासी छो न हुजे। अॼु गुरु बि अगरि गुस्सो कंदो आहे, चिड़चिड़ कंदो आहे, अगरि गुरु बि ॿियनि जो अपमान करे थो, कंदा आहिनि न, ख़ुदि ॿियनि जा जेका बि ॿिया माण्हू ज्ञान आदि ॾींदा आहिनि या जो ॿिया संत सन्यासी हूंदा आहिनि, हुननि में अगरि जेलसी आहे, हुननि में अगरि हिक ॿिए खे किराइण जी भावना आहे, त हू पंहिंजे फॉलोअर्स खे छा शिक्षा ॾींदा। अहिड़ा गुरु करण त बेकार आहे।
बाबा चवनि था अहिड़ा गुरू करण त बेकार आ जॾहिं वो ॿियनि खे नथा संभाले सघनि, ॿियनि खे ख़ुदि ई अगरि जेलसी करनि था, ईर्षा करनि था, नफ़रत करनि था, घृणा करनि था, भले माण्हुनि सां नथा करनि लेकिन ॿियनि सां त करनि था, पंहिंजे जेका बि उन्हनि जा माण्हू हूंदा, जेका बि उन्हनि खे मञण वारा हूंदा, त अगरि उहो उन्हनि सां उन्हनि खे छा सेखारींदा उहो? त उहो ई अगरि माउ पीउ में काम क्रोध लोभ मोह अहंकार आहे, ईर्षा द्वेष नफ़रत घृणा आहे, अॼु अगरि मां ई ॿिए सां ईर्षा कंदी त ॿार करे थो त छा वॾी ॻाल्हि आहे, है न? अॼु अगरि माउ पीउ ई हिक ॿिए सां ठही रहिजी नथो हले, माउ पीउ खे ई हिक ॿिए जी ॻाल्हि नथी सुठी लॻे, ससु सहुरे जी ॻाल्हि सुठी नथी लॻे, त ॿार नथा मञनि त हुन में कोई वॾी ॻाल्हि न आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, असां बि त नथा मञूं न, है न? अगरि ससु नुंहं जी नथी ठहे, नुंहं कुझु चए थी, ससु कुझु चए थी, ॿई हिक ॿिए जो मुंहुं ई नथी ॾिसनि, पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हलनि थियूं, त घर में ॿार बि अगरि पंहिंजे हिसाब सां हलनि था, हिक ॿिए जो नथो वञनि त कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, हिन में छा आहे? असां बि त ईअं ई आहियूं, त इहो असांखे सम्झणो खपे। असां ॿारनि खे त झटि चईंदा आहियूं, ॿियनि जे मथां उंगली उठाइण में नंबर 1 आहे अॼुकल्ह जो इंसान, लेकिन हुन समय ख़ुदि खे ॾिसो, अॼु असां ॿार खे चऊं था तुंहिंजी हीअ चीज़ हिन खे ॾियूं त ॿार न ॾींदो, कई ॾींदा बि त चईंदा आहिनि अरे इहे त बांटे करे न हली सघंदो आहे, तूं त हीअं आहे, ॾिस शेयर बि नथो करे सघे, मिली जुली करे खेॾी बि नथो सघे, तव्हां ख़ुदि खे ॾिसो, अॼु माण्हू हर हिकु घर अलॻि अलॻि ठाहे वेठा आहिनि, त जॾहिं वॾा ईअं करनि था त नंढा कंदा त उहे ई त वाइब्रेशन ईंदा न। अॼु पीउ कमाईंदो आहे, मां ठाहींदी आहे, त पीउ जी सोच बि अहिड़ी, त पैसा बि उन ई भावना सां ईंदा, उन ई धन सां रोटी ठहे थी, मां बि उन ई सोच जी त उन ई रोटी ठाहे करे घर में उहो ई वातावरण आहे, तुंहिंजी वॾी मम्मी हीअं, दादी हीअं, फलानो हीअं, त ॿार कहिड़ो वेड़ो स्वर्गवासी थोरी थींदो कृष्ण जहिड़ो, है न? माण्हू ॿारनि खे त चए थो मुंहिंजो ॿारु हीअं करे, सभिनि सां मिली जुली करे रहे, सभिनि सां मिली जुली करे खाए, ख़ुशि रहे, सुठी रीति रहे, सुठी मैनर्स धारण करे, सुठी रीति वेही करे खाए, सभु खाए, पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, पहिरियों तव्हां ख़ुदि सभिनि सां ठही करे रहंदा आहियो, कंहिंजी ग़लती न ॾिसंदा आहियो, कंहिंसां ईर्षा न कंदा आहियो, कंहिंसां नफ़रत न कंदा आहियो, है न? अॼु तव्हां कंहिंखे चीज ॾियो यूज़ करण लाइ, केॾो त माण्हू सोचंदा वरी न अलाए ख़राबु न करे ॾियनि, अलाए तोड़े न ॾियनि, न? त असां ॿारनि सां कीअं एक्सपेक्ट करे सघंदा आहियूं की उहो पंहिंजी चीज ॿियनि खे ॾियनि? त बाबा चवनि था ॾिसो, ॿिए खे असांखे चेक करे दोषी ठहिराइण खां पहिरियों असांखे ख़ुदि खे चेक करिणो आहे, जॾहिं माउ पीउ में इहे विकार बुरायूं ख़तमु थी वेंदा तॾहिं हिकु माउ पीउ ॿार खे सेखारे सघंदो, न त तव्हां भले ई ॿाहिरि न ॾेखारियो, ॿाहिरि केतिरो बि ॿारनि जे अॻियां सुठो थी करे रहो, लेकिन तव्हांजे मन जी भावना, तव्हांजे मन जा वाइब्रेशन ॿारनि ताईं वेंदा आहिनि, जंहिंजे कारण ॿार अहिड़ो थींदो वेंदो आहे तव्हां जहिड़ो, हुनखे टाइटल मिलंदो न, ही त मां जहिड़ी जले ई थी सभिनि सां, न? हुनखे ॿिया माण्हू छा चईंदा, तूं त मां जीअं ई थी वई आहे, जले ई थी, हालांकि ॿार खे कुझु सम्झ में न ईंदो, लेकिन ॿार बि हुन रीति सिखंदो वेंदो आहे न, त वॾा माण्हू त हुनखे ईअं ई चईंदा, पोइ ॿारनि जो दिमाग़ बि जल्दी बिल्डअप छो थो थिए अॼुकल्ह, छो जी वॾनि में एतिरी सम्झ न आहे, असां ॿार खे ईअं छो था चऊं, ॿियो ई ॿार खे असां गुड वाइब्रेशन ॾियूं, शुभ भावना ॾियूं, हुनजे लाइ सुठो सोचूं की हिनजे माउ पीउ जी बुरायूं हिन आत्मा में न अचनि, हिन जा माउ पीउ जी आत्मायूं बि बुराइनि सां मुक्त थी वञनि, ऐं हीअ बि बुराइनि सां मुक्त रहे, है न? थींदो ई आहे, जॾहिं माउ पीउ जहिड़ी शिकिल थींदी आहे त सोचो माउ पीउ सां गॾु ई त उहा आत्मा रहे थी न,
ॾाॾे ॾाॾी सां गॾु ई त ॿार रहनि था न। अगरि घर में ॾाॾो ॾाॾी बि आहे, माउ पीउ बि आहिनि, चाचा चाची बि आहिनि, सभु आहिनि, त हुन ॿार में उहो ॿार हुननि जे संग में ईंदो। माण्हू चईंदा आहिनि वॾा त भॻवान जा रूप हूंदा आहिनि, त ॿार त ॾिसंदो मुंहिंजा वॾा त ईअं करनि था त मां बि ईअं करां, भॻवानु ईअं करे थो। हिन करे बाबा असांखे चवनि था ॾाढो सोचे सम्झी करे हलणो खपे जीवन में। हिन करे कोई बि हिन दुनिया में ग़लति आहे असां न चई सघंदा आहियूं। जॾहिं बि तव्हांखे कंहिंमें बि ग़लती नज़र अचे थी, ख़ुदि में ॾिसिजो। स्पेशली अगरि माउ पीउ खे ॿारनि में कोई कमी कमज़ोरी नज़र अचे थी त ख़ुदि में ॾिसो। ईअं न सोचो मूं में आहे लेकिन मां सोचां थी हिननि में न रहे, छो रहंदी जेसिताईं हुनजी आत्मा में ताक़त न ईंदी न। छो जी संग तव्हां सां गॾु ई रहनि था न, तव्हां सां गॾु ई रहनि था त तव्हांजी सोच जो प्रभाव हुन आत्मा ताईं तेसिताईं पवंदो जेसिताईं उहा आत्मा ख़ुदि समझदार नथी थी वञे कि हा अगरि माउ पीउ में बि इहा ग़लती आहे त इहा ग़लति आहे। अगरि मुंहिंजो माउ पीउ बि हुन सां आहे, मुंहिंजी माउ बि अगरि हुन सां नथी ठहे, ईर्ष्या थी करे, बुराइयूं थी करे, त इहा ग़लति ॻाल्हि आहे। जंहिं ॾींहुं तव्हांजो ॿारु इहो सम्झी वेंदो उन ॾींहुं तव्हांजो प्रभाव हुन ते न पवंदो। सुठी ॻाल्हियुनि जो भले ई पवंदो, बुरी ॻाल्हियुनि जो न पवंदो, है न। पोइ जॾहिं ॿारु वॾो थिए सम्झे तॾहिं वञी उहो सोचंदो हा पोइ त मुंहिंजी माउ पीउ ग़लति कंदा हुया, इहे त ग़लति कयो। पोइ जॾहिं ॿारु समझदार थी वेंदो त माउ पीउ खे सेखारणु लॻंदो आहे त चईंदा आहिनि तूं वॾो थी वियो आहे एॾो, पर ग़लति त ग़लति आहे, है न। अॼु तव्हां सेखारियो था पंहिंजे ॿिनि ॿारनि खे कि लड़ाई झगड़ो न करो, साथ में रहो, त तव्हां बि ससु नुंहुं ॾेराणी वेराणी सभु साथ में रहो, लड़ाई झगड़ा न करो, थी वई ॻाल्हि पूरी, है न। त असां ॿारनि खे चई न सघंदा आहियूं त इहे सोचण बि ग़लति आहे। कई माउ पीउ सोचंदा आहिनि, कई घर जा वॾा सोचंदा आहिनि कि असां जो न कयो उहो इहे करनि, मतिलबु सुठो। असां न चाहींदा आहियूं कि इहे बि लड़ाई झगड़े में फसनि, पर तव्हां ई त हुननि खे रोटी ठाहे ॾियो था न, त तव्हांजे मन में त उहे ई ॻाल्हियूं हलनि थियूं, है न। जॾहिं कमायो था त माण्हू लोभवश कमाईंदो आहे न, सोचंदो आहे न, लोभवश कमाईंदो, ईर्ष्यावश कमाईंदो, थोरो सो भ्रष्टाचार हुजे अॼुकल्ह कमाइण में, इहो पाप करिणो ई पवंदो आहे माण्हुनि खे, न त कमाए न सघे। लेकिन कई बार असां ईमानदारी सां बि कमाए सघंदा आहियूं, लेकिन अगरि माण्हुनि में लोभ हूंदो आहे कि न मां एतिरो कमायां, ईअं करां, त माण्हू कई बार पाप जे करवश ज्यादा पैसो कमाए वठंदा आहिनि, उन सां सोचंदा आहिनि असां ॿारनि खे इहे ॾियूं इहे ॾियूं। अॼुकल्ह छो न माण्हू एॾा फीस ॾिए थो त बि सभिनि जा ॿार एॾो सुठी रीति छो नथा पढ़ी सघनि, है न। छो जी हिते बि काथे न काथे असां पाप जे धन सां ॿारनि खे पढ़ाइण जी कोशिश करूं था त उहो बि बोझ त पवंदो न। ग़रीब जा ॿार फटाफट झटि पढ़ी था वञनि, ऐं जेतिरा वॾा माण्हू जेतिरा पैसा ॾियनि था ओतिरो ॿार पढ़े छो नथो, छो जी इहो बि त बोझ आहे न, इहे बि बोझ आहे। असां ॿिए कंहिंखे ठगी करे कमायूं, सोचूं पंहिंजे ॿार असांजा पढ़नि, लेकिन असां हुनजो पैसो वठी करे लालच सां हुनजा ॿार त न पढ़ंदा। अगरि हुन वटि एॾा पैसा न हूंदा, असां त जे बि वरी ॿारनि खे पढ़ायूं था लेकिन असांजे ॿार बि नथा पढ़नि, पैसा वेस्ट था वञनि। त काथे न काथे हिन दुनिया में ग़लती थिए थी, तॾहिं त माण्हू एॾा पैसा भरे थो, है न। अॼुकल्ह स्कूलनि में बि ॾिसो टीचर बि एतिरनि ॿारनि खे पढ़ाए सघंदी, अॼु हिकु माउ पंहिंजे हिकु ॿार खे नथी पढ़ाए सघे, और टीचर क्लास में एॾे ॿारनि खे कीअं पढ़ाईंदी, है न। उहो बि सोचती मूंखे कोर्स पूरो कराइणो, उहो बि दिलि सां न पढ़ाईंदी। कमाइण वारा बि बोझ सां कमाइनि था, माउ पीउ बि बोझ सां ई ॿारनि खे सुबुह जो उथी करे स्कूल मोकिलनि था। ख़ुशी न आहे न जीवन में, ॿार बि परदेस में ख़ुशी न आहे, बोझ आहे।
ॿियो सोचो अगरि स्कूल में घणा बि ॿार हुजनि ऐं हिकु ॼणो अॻियां निकिरे ॿिया न निकिरनि त वैसे ई कॉन्फिडेंस ॿारनि जो कम थी वेंदो कि चलो उहो ई अॻियां ईंदो असां त जहिड़ा तहिड़ा पढ़ूं। त पूरो सिस्टम खे ई सुधारणो पवंदो, हिकु ॼणे खे न सुधारणो। हिकु टीचर ख़राबु न आहे, हिकु स्टूडेंट ख़राबु न आहे, हिकु माउ पीउ ख़राबु न आहे, सभिनि खे ई सुधरणो पवंदो है न। हिन जे लाइ बाबा, तॾहिं बाबा चईंदा आहिनि असांखे कंहिंखे बि ईअं न चइणो आहे कि तव्हां ग़लति आहियो। अॼु ॿार अची स्कूल मां चए कि मूंखे टीचर ईअं ईअं थी करे, ॿार ईअं ईअं मुंहिंजा कंदो आहे, किताब फिटी कंदो आहे, ईअं कंदो आहे, त असां त सोचूं भई वो ॿार ऐं टीचर ई सुठा न आहिनि। लेकिन किथे ॿार जी बि ग़लती हूंदी। अॼु नुंहुं चए पंहिंजे घर वारनि खे कि मुंहिंजी ससु ईअं थी करे, त असांखे कॾहिं न सोचणो आहे कि हिनजी ससु ख़राबु आहे। ऐं न ई असां नुंहं खे बि चई, न ई पंहिंजी धीअ खे बि चई सघंदा आहियूं कि भई तूं बि कुझु कयो हूंदी, है न, तूं बि कुझु ग़लती कई हूंदी, ससु थोरी ख़राबु थी सघंदी आहे। असांखे हुनखे ॾाढो ॿियनि जे ॿिन्हिनि जे प्रति शुभभावना शुभकामना रखी करे ॿिन्हिनि जे लाइ प्रार्थना करणी खपे। इन सां छा थींदो, असां पाप सां बची वेंदासीं। अगरि असां सोचंदासीं असांजी धीअ सुठी आहे, ससु ख़राबु आहे, असांजो ॿार सुठो आहे, टीचर ऐं उहो ॿार ख़राबु आहिनि, त इहे बि ग़लति थी वियो न, इहे बि पाप पइजी वियो न असांजे मथे। त हिन करे बाबा चवनि था ॾिसो, पाप सां बचण लाइ ॾाढो सोचे सम्झी करे हर शब्द चओ, हर संकल्प करो, हर कर्म करो। इन करे बाबा असांखे चवनि था त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे हर कर्म करो। अॻियां पुठियां सोचे सम्झी करे कर्म करो। अॼु असां अगरि ॿार जो फेवर कंदासीं, हा भई तूं सही आहे, टीचर ऐं ॿार ग़लति आहिनि, त बि ठीकु न आहे, छो जे असांखे थोरी पतो आहे ॿार छा करे आयो आहे, हुन बि कुझु कयो हूंदई, है न। त चलो असां हुनखे बि प्यार सां शिक्षा ॾियूं, ऐं चइणो आहे त टीचर ऐं ॿारनि खे बि प्यार सां चइणो आहे। लेकिन कंहिंजे लाइ नेगेटिव न सोचणो आहे। जेकर छोरी चए थी मुंहिंजी ससु ख़राबु आहे, त छोरी खे बि असांखे सुठी रीति सम्झाइणो आहे, हुनजी ससु खे बि सुठी रीति संबंध निभाइणो आहे। त हिन रीति छा थींदो, अॼु बाबा असांखे चवनि था स्वपरिवर्तन सां ॿियनि खे परिवर्तन करो। जॾहिं असांजी सोच बोल कर्म परिवर्तन थींदा, जॾहिं असां सुधरंदासीं, तॾहिं असां कंहिंखे सुधारे सघंदा आहियूं। ईअं कॾहिं न सोचणो आहे कि चलो मां त न कयो, मां त अहिड़ी आहियां, इहे त सुधरे, बिल्कुलु बि न। छो जो उहो तव्हां सां गॾु ई थो रहे, उहा आत्मा तव्हांजे हथनि जी ठहियलु रोटी थी खाए, ऐं जेसिताईं हुन आत्मा में सम्झ न ईंदी, शक्ति न ईंदी, तेसिताईं तव्हां जेको सोचंदा आहियो कि मूं में इहा ख़राबी आहे, हिन में न थिए, उहो ॾाढो मुश्किल थी सघंदो आहे न। कहिड़ो कहिड़ो ॿार में शक्ति हूंदी आहे, सम्झ हूंदी आहे, त माउ पीउ जा अवगुण ॿार में न हूंदा आहिनि। लेकिन कहिड़ो कहिड़ो ॿार माउ पीउ जे रंग में रंगल ई हूंदो आहे। उहो जीअं माउ पीउ खे पंहिंजो भॻवानु सम्झंदो आहे, जीअं मुंहिंजो माउ पीउ ॻाल्हाईंदो उअं ई ॻाल्हाईंदो, जीअं मुंहिंजा माउ पीउ फेस एक्सप्रेशन कंदा, उथणी वेहंदी, चाहे उहा सुठी हुजे या बुरी हुजे, ॿार खे थोरी पतो आहे इहे ग़लति आहे। उहो त ॾिसे थो मुंहिंजी मम्मी बि ईअं करे थी, मुंहिंजी मम्मी बि ईअं करे थी त मां बि करां, मुंहिंजी मम्मी बि ॾाॾी खे उल्टा जवाब थी ॾे त मां बि ॾियां, मुंहिंजी मम्मी बि पापा सां लड़े थी त मां बि लड़ां, है न। त इन करे ॾाढो सोचे सम्झी करे जीवन जीअण जे लाइ बाबा असांखे चवनि था कि हमेशह त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रहो, ऐं पहिरियों मां परिवर्तन थिया। कॾहिं बि कंहिं में कोई ग़लती नज़र अचे, पहिरियों ख़ुदि खे चेक करो। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। बाप सां गॾु
पवित्रता रूपी स्वधर्म के सहज पालन करण वारा मास्टर सर्वशक्तिवान। असांजी आत्मा जो धर्म आ पवित्र रहण। पवित्र मतलब शुद्धता। शुद्धता मतलब संकल्प बोल कर्म में शुद्धता, सच्चाई खपे, सफ़ाई खपे। असांजो सुठो सोच बोल कर्म हुजणा खपनि। जॾहिं आत्मा, जॾहिं असां सदा यादि रखंदासीं मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, जेके प्रेसिडेंट जे ॿार अगरि सदा यादि रखे कि मां प्रेसिडेंट जो ॿार आहियां, त हुनजो चाल चलन व्यवहार ओड़ो थींदो वेंदो। कोई डॉक्टर बचपन सां ई डॉक्टर न थींदो आहे। डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ी जॾहिं हुनखे डॉक्टर जी डिग्री मिलंदी आहे तॾहिं उहो सोचंदो आहे मां डॉक्टर आहियां, त हुनजी चाल चलन व्यवहार बदिलजी वेंदो आहे न धीरे धीरे। ईअं ई बाबा चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में सदा इहो यादि रखिणो आहे कि मां सर्वशक्तिवान पवित्रता जी सागर बाप जी संतान आहियां। तॾहिं असांजी संकल्प बोल कर्म में शुद्धता ईंदी, ऑटोमेटिकली अची वेंदी। तॾहिं असां अपवित्रता सां मुक्त थी सघंदासीं। स्लोगन आहे, कहिड़ी बि ॻाल्हि खे टिनिनि कालनि जी दृष्टि सां ॾिसो। भई असांखे लॻे थो इहो ग़लति थियो, है न। सम्झो कोई बि ॻाल्हि थी, माण्हुनि खे लॻे थो इहो ठीकु न थियो, भॻवान इहो ठीकु न कई। पर पहिरीं ॻाल्हि, भॻवान त कुझु कंदो ई न आहे, उहो त सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾींदो। भॻवान कुझु बि न कंदो आहे, सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, असां में गुण भरंदो आहे। तव्हां जेतिरो परमात्मा जा ज्ञान गुण शक्ति स्वयं में धारण करे सघंदा आहियो, ओतिरो तव्हां ख़ुदि जो कल्याण ख़ुदि ई करे सघंदा आहियो। ख़ुदि जी मदद ख़ुदि ई करे सघंदा आहियो, ख़ुदि ई पंहिंजे पाण खे आशीर्वाद ॾेई सघंदा आहियो। जॾहिं असां बाबा परमात्मा जे ज्ञान गुण शक्तियुनि खे स्वयं में धारण कंदासीं, त बाबा चवनि था कि कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में अकल्याण न हूंदो। हर हिकु ॻाल्हि में कल्याण, सिर्फ़ु असांखे टिनी कालनि खे ध्यान में रखी करे कर्म करणो खपे। भई सम्झो कोई बीमार आहे, खट ते आहे, हाणे माण्हू त अरदासियूं था करनि उहो ठीकु थी वञे, ठीकु थी वञे, लेकिन अगरि उहो ठीकु बि थी वियो त हुनजे इलाज जे लाइ ॿिया बि पैसा खपनि, उनजी सेवा जे लाइ, सेवा करण लाइ माण्हू खपनि। ॿियो हुनखे हाणे अगरि थोरो बि ठीकु थी वियो त हुनखे या त ॿियो ठीकु थियण में टाइम लॻंदो, या उहो जेतिरो बि आहे त हीअं ई रहंदो न। कोई सम्झो कंहिंजा पेर हलण बंदि थी विया, हाणे भॻवान खे त पतो आहे इन जो अञा जीवन आहे, लेकिन हली न सघंदो या हली न सघंदी, त माण्हू त चवनि था ठीकु आहे असां सेवा कंदासीं, भले न हले। लेकिन जंहिंजा पेर नथा हलनि उहो बि त जीअण चाहे न। उहो त चए थो मूंखे ईअं न रहणो आहे, या त मुंहिंजो पेर ठीकु करो या त मूंखे ॿियो मारे छॾो, मतिलबु ॿियो शरीर ॾेई छॾो। ऐं माण्हू अरदास था करनि इहे हीअं ई ठीकु रहे, ज़िंदा रहे, ज़िंदा रहे, पर साम्हूं वारो त जीअण ई नथो चाहे, उहो चए थो मुंहिंजा पेर हलनि। त इन करे अगरि उहा आत्मा, हर हिकु ॻाल्हि में असांखे भॻवानु कुझु न कंदो आहे। भॻवान त तव्हांजी मर्ज़ी, तव्हांजी जो मर्ज़ी आहे त उन अनुसार संकल्प करो ऐं पूरो थी वेंदो, है न। भॻवान त असांखे शक्ति ॾींदो। त इन करे हर हिकु ॻाल्हि में कल्याण आहे। असां त सोचूं था हिन में अकल्याण थो, लेकिन असां जेको माण्हू खट ते वेठो हली नथो सघे उहो बि त सोचो, उहो त जीअण चाहे नथो, त हुन ॻाल्हि में त कल्याण थियो न। त इन करे कॾहिं बि असांखे भॻवान खे ईअं न चइणो खपे इहो कमु हीअं थिए। तव्हां पंहिंजी सभु प्रॉब्लम भॻवान खे ॿुधाए छॾो, पोइ चओ जेको थिए उहो तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। असां हर हिकु ॻाल्हि में संतुष्ट आहियूं, छो जी हर ॻाल्हि में कल्याण आहे।
कहिड़ी बि ॻाल्हि में अकल्याण न हूंदो। त बाबा चवनि था हमेशा अॻियां पुठियां जी सोचे सम्झी करे हर कर्म करो त उनमें कल्याण ई नज़र ईंदो। कॾहिं माण्हू ॾाढे माण्हुनि खे अनुभव थींदो आहे, असांखे पहिरियों लॻंदो आहे कि अरे इहे ग़लति थियो, लेकिन थोरे ॾींहंनि खां पोइ लॻंदो सुठो थियो ईअं थी वियो, न त कीअं थिए हाणे। इन करे पहिरियों पहिरियों माण्हुनि खे लॻंदो आहे हर परिस्थिति में, लेकिन पोइ जॾहिं हिकदमि फ्री थी वेंदा आहिनि न, पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे सुठो थियो ईअं थी वियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति दीदी। ओम शांति।